डियर स्टूडेंट्स, अज असां जेको टेंस सिखंदासीं उनखे असां पास्ट सिंपल टेंस भी चवंदा आहियूं ऐं पास्ट इंडेफिनिट टेंस भी चवंदा आहियूं, यानी ज़मान माज़ी सादो। गुज़िरियल क्लासनि में असां प्रेज़ेंट जा जेके भी 4 टेंस हुया उहे असां क्लियर कयासीं। हाणे असांजा जेके टेंस अचनि था उहे वरी पास्ट सां रिलेटेड आहिनि। पास्ट सिंपल टेंस असां उन सेंस में इस्तेमालु कंदा हूँ त अहिड़ो को कमु जेको असां गुज़िरियल वक़्त में कयो हो। हिन टेंस में कहिड़ा हेल्पिंग वर्ब आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां हिन जा जुमिला ठहंदा आहिनि उहो असां अॼु सॼे क्लास में डिस्कस कंदासीं। हिन टेंस जे हवाले सां जेकॾहिं हिन जा हेल्पिंग वर्ब असां ॾिसंदासीं त हिन में हिकिड़ो ई हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कंदा आहियूं। उहो कहिड़ो हेल्पिंग वर्ब आहे? उहो आहे डिड। हाणे जेकॾहिं हिकिड़ो हेल्पिंग वर्ब आहे त असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो जेके भी सब्जेक्ट हूंदा, यानी सब्जेक्ट चाहे ही शी इट या आई यू वुई दे या जेके भी नाला आहिनि, चाहे सिंगुलर हुजनि चाहे प्लूरल हुजनि, असां सभिनी सां इहो ई हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कंदासीं। छो जो हेल्पिंग वर्ब आहे ई हिकिड़ो, त ॿियो को ऑप्शन असां वटि आहे ई कोन, त हीअ असां विथ ऑल सब्जेक्ट्स इस्तेमालु कंदासीं। ॿियो अर्ज़ु इहो त हीउ जेको हेल्पिंग वर्ब आहे यानी डिड जो जेको इस्तेमालु आहे इहो असां अफर्मेटिव में न कंदा आहियूं। हिन जो इस्तेमालु असां नेगेटिव, इंट्रागेटिव ऐं इंट्रागेटिव सेंटेंसिस में त कंदासीं, बाक़ी अफर्मेटिव में हिन जो इस्तेमालु न कंदा आहियूं। उनखां पोइ हिन में जेके निशानियूं असां इस्तेमालु कंदा आहियूं सिंधी में उहे आहिनि तो, ता, ती, नो, ना, नी, यो, या, ई या धो, धा, धी। अहिड़े तरीक़े सां वरी ॾो, ॾा, ॾी, ठो, ठा, ठी या वरी दो हो, दा हुआ, दी हुई। इहे जेके निशानियूं आहिनि असां सिंधी में अमूमन इस्तेमालु कंदा आहियूं। हिन टेंस में जेको अफर्मेटिव जो असां जुमिलो ठाहींदा आहियूं, यानी जेको हाकारी जो जुमिलो ठहंदो आहे, उन जो तरीक़ो इहो आहे, उन जेका फॉर्मेशन आहे त सब्जेक्ट रखंदासीं, उन खां पोइ मेन वर्ब ऐं उन मेन वर्ब जो सेकंड फॉर्म। इहो असांखे ज़हन में रखिणो आहे त हीउ जेको पास्ट सिंपल टेंस जो जुमिलो आहे इन जे अफर्मेटिव में असां मेन वर्ब जेको लॻंदाऊं उन जो सेकंड फॉर्म रखंदा आहियूं ऐं उन खां पोइ ऑब्जेक्ट। जेकॾहिं असां जुमिलो ठाहियूं था त उन्हनि मानी खाधी, त इहो जुमिलो असां ठाहींदासीं दे एट मील। हाणे हिते एट जेको वर्ड आहे इहो सेकंड फॉर्म आहे ईट जो, यानी असांखे अफर्मेटिव जे जुमिले में फर्स्ट फॉर्म न बल्कि असांखे सेकंड फॉर्म रखण जी ज़रूरत पवंदी। उनखां पोइ जेकॾहिं असां नेगेटिव जो जुमिलो ठाहींदासीं, यानी नाकारी जो जॾहिं असां जुमिलो ठाहींदा आहियूं त उन जो तरीक़ो वरी इहो आहे त सब्जेक्ट रखंदासीं, उनखां पोइ हेल्पिंग वर्ब, यानी जेको नेगेटिव जो जुमिलो हूंदो उन में असां हेल्पिंग वर्ब रखंदासीं। उनखां पोइ नॉट, उनखां पोइ जेको मेन वर्ब रखंदासीं त उन मेन वर्ब जो सेकंड फॉर्म जी जॻह ते असां फर्स्ट फॉर्म यूज़ कंदासीं ऐं उनखां पोइ ऑब्जेक्ट। यानी हिन जुमिले में, यानी नेगेटिव जे जुमिले में असां जेको मेन वर्ब रखंदासीं त उन जो वरी फर्स्ट फॉर्म रखंदासीं। सेकंड फॉर्म जेको रखूं था उहो सिर्फ़ु असां अफर्मेटिव में रखंदासीं। नेगेटिव में, इंट्रागेटिव में या इंट्रागेटिव नेगेटिव में असां वरी फर्स्ट फॉर्म यूज़ कंदासीं। जुमिलो जॾहिं असां लिखूं था त जेकॾहिं असां चऊं उन्हनि मानी न खाधी, साॻी जुमिले खे रिपीट था कयूं त असां लिखंदासीं दे डिड नॉट ईट मील। हाणे हिते जेको ईट वर्ड आहे इहो वरी फर्स्ट फॉर्म आहे। अफर्मेटिव जे जुमिले में असां सेकंड फॉर्म ऐड करे रखूं पिया ऐं जेको नेगेटिव जो जुमिलो आहे इन में वरी असां साॻियो ई फर्स्ट फॉर्म जो इस्तेमालु कंदासीं। उनखां पोइ इंट्रागेटिव सेंटेंस यानी सवाली जुमिलो। सवाली जुमिले में हेल्पिंग वर्ब उन में रखंदा आहियूं। उनखां पोइ सब्जेक्ट, मेन वर्ब जो फर्स्ट फॉर्म, ऑब्जेक्ट ऐं उनखां पोइ क्वेश्चन मार्क। छा असां रांदि खेॾी? डिड वी प्ले गेम?
उन खां पोइ जेकॾहिं असां इंट्रागेटिव नेगेटिव सेंटेंस ठाहींदा आहियूं सवाली नाकारी जुमिले में असां हेल्पिंग वर्ब रखंदासीं। उन खां पोइ सब्जेक्ट, पोइ वरी नॉट, मेन वर्ब जो फर्स्ट फॉर्म, ऑब्जेक्ट ऐं क्वेश्चन मार्क। छा मां सबक़ु न लिखियो? डिड आई नॉट राइट लेसन। सो ही हो असांजो क्लास। उमेद तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कंदा त जीअं नेक्स्ट वीडियोज़ में अव्हां लाइ बहितर खां बहितरीन वीडियोज़ पेश करे सघूं ऐं इहे इंफॉर्मेटिव वीडियोज़ पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कंदा त जीअं वधि खां वधि दोस्त इन्हनि मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।